नौशर फिरोज़ मामा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मिचर में 17 अक्टूबर टोड़ी फाटक के शहीद अमान लाइ विस्तलो जे ॾियारे ते जीए सिंध महाज़िला नौशर फिरोज़ तरफां डिवीज़नल DO अबरार मोराई, ज़िलई अगवान इरफान डायरी, आलिम बालादी, दानिश कलेरी, अजब चांडियो, वज़ीर अली, शहज़ाद अली, सलीम आगरू, इमदाद कलेरी, शकीलो गांगरो ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। शहीद इमाम लाइ विस्तलो जी मज़ार ते हाज़िरी भरे क़ौमी परचम जी चादर चाढ़े गुलनि जी वर्खा करे क़ौमी तराने सां भेटा ॾिनी वई। उन मौक़े ते अॻवाननि शहीदनि खे लफ़्ज़नि जी भेटा ॾींदे चयो त वक़्त जे राज़नि टोड़ी फाटक जो वाक़ियो करे सिंध अमन खां पंहिंजा कूंदड़ पुट जुदा कया। शहीद जे वारसनि चयो त असां क़ौमी कारकुन आहियूं। शहीद थियल सिंध यूनिवर्सिटी ऐं महाराणी यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जी अज़मत ऐं जिदोजहद खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था। शहादत जो जाम भी हमेशा लाइ अमर थी विया। शहीद क़ौमी कारकुन सिंध जे शागिर्द सियासत खे मक़तल गाह जो रोमांस ॾेई क़ौमी सियासत में रूह फूकियो, जेको अॼु ताईं जारी आहे ऐं जारी रहंदो। क़ौमी शहीद वतन जो असासो हूंदा आहिनि। सिंधु देश, सिंधु देश, सोचो देश, मोंचो देश, सिंधु देश, सिंधु देश। सोचो रहबर, मोंचो रहबर। GM Sayyid, GM Sayyid। शहीद तो सा वचन, पलव कंदुस, पलव कंदुस, शहीद तो सा वचन। पलव कंदुस, पलव कंदुस।